Yes, I can confirm that the sixth aircraft is a Mirage 2000. So we have because we don't make our claims based on without evidence. So once we have the confirmed evidence, we checked it, rechecked it, reconfirmed it. So then we came officially out yesterday. The Prime Minister of Pakistan claimed it, and told that the six aircraft have been were down on the and have been down, and I can confirm that in type that's a Mirage 2000. भारत पानी रोकण की कोशिश कई तो नतीजा ॾहाकनि ताईं महसूस कया वेंदा। ज़हनी तौर मफलूज माण्हुनि 24 करोड़ का वधीक माण्हुनि जो पानी रोकण जो सोचे सघे तो भारत पानी की विर्छ वारे मुआहदे के एक तरफ़ो मुअत्तल नथो करे सघिजे। DGISPR जो अरब TV के इंटरव्यू चयाईं भारत पहलगाम वाक़े जो इल्ज़ाम पाकिस्तान ते लगायो। असां पंहिंजे कयल वाइदनि जी मुकम्मल पासदारी कई आहे। पाकिस्तानी फ़ौज तरफ़ां जंगबंदी बरक़रार रहंदी। भारत पहलगाम वाक़े जो बिना सबूतन के पाकिस्तान ते इल्ज़ाम मढ़ियो। पाक फौज दुश्मनन के मुंह तोड़ जवाब दिनो। भारत जेके सिफारती कदम खया असां उन जो भी जवाब दिनो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो ख़ानगी TV सां ॻाल्हियूं चयाईं। मुख़्तलिफ़ मुल्कनि के आगाह कयो त असां अगराई नाहे कई। 9 मई वरी रात असांजो सब्र ख़त्म थी वियो। जंगबंदीअ ते अमल थी रहियो आहे। भारत कूड़ ॻाल्हायो त असां 15 जगहनि ते हमला कया। सिंध हुकूमत ऐं चीन विच में सनती सहकार तहत कराची में सुपर मिनी ट्रक की स्पेलिंग लाइन जल्द कायम करण जो ऐलान। चीनी सीड़पकार इन अहम मंसूबे लाइ कराची में प्लांट लगाने ते राज़पो ज़ाहिर करे चुका आहिनि। सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमूर जो तकरीब के खिताब चयाईं मंसूबे तहत सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इलेक्ट्रिक गाॾियुनि लाइ चार्जिंग स्टेशनूं भी जल्द कायम कयूं वेंदियूं। पाकिस्तान में हल्की कमर्शियल गाॾियुनि जी वधंदड़ तलब पूरी करण की मुकम्मल सलाहियत रखे थी। हक़ जी जंग पाकिस्तान तारीख़ी शोबत ते भारत अगराई ऐं कूड़े के वाइको करण लाइ डोज़र जारी करे छॾिया। ऑपरेशन बनियाने मरसूस जूं हक़ीक़तूं सैटेलाइट तस्वीरूं डोज़र जो हिस्सो आहिनि। पहलगाम फॉल्स फ्लैग ते आलमी मीडिया रिपोर्ट भी डोज़र जो हिस्सो आहे। भारतीय मीडिया पहलगाम फॉल्स फ्लैग बाद फौरी तौर ते कूड़ियूं ख़बरूं फैलायूं। ज़रियनि मूजिब भारतीय मीडिया गुमराह कंदड़ प्रोपेगेंडा करे जंग जो माहौल बणायो। राफेल जहाज किरण से भारत जो सिंदूर ऑपरेशन एक तबाही में तब्दील थी वियो। जर्मन अखबार में शाया थियल एक मज़मून में लिखियो वियो त इबरत में मुब्तला भारत पाकिस्तान के हवाई दिफ़ाई सलाहियतुनि ऐं G-10C ऐं PL मिसाइल की सलाहियतुनि जो अंदाज़ो लगाने में बुरी तरह नाकाम रहियो। राफेल जो किरण यूरोप लाइ भी वार्निंग आहे। अमरीकी मैगज़ीन वरी चयो त चीन जो G-10C वेढ़ाक जहाज अमरीका के जहाज F-16 जहाज की बरामदात के तबाह करे सघे थो। सिंध के पंहिंजे हिस्से जा फंड मिलण घुर्जनि। इतिहादनि सां सलाह मशवरो करे बजट पेश कई वेंदी। ईंदड़ बजट में अवाम के खुशखबरी ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म जी सलाहकार राणा सनाउल्लाह जो MQM अखबारनि सां मुलाक़ात बाद मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं ईंदड़ बजट में अवाम के रिलीफ ॾिनो वेंदो। पाकिस्तान मुआशी बहरान मां निकिरी चुको आहे। पघारदार तबके लाइ टैक्स घटि कयो वञे। वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां वफ़ाक़ी वज़ीरनि जी मुलाक़ात। वज़ीर आला हाउस आमद ते वडे वज़ीर मुराद अली शाह नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब अली परवेज़ मलिक अवेस लगारी राणा सनाउल्लाह आजिया कई। नए माली साल की बजट तैयारी बाबत सलाह मशवरा। महांगाई घटाइण मुआशी तरक्की ऐं ज़रिए ऐं अवाम के सहूलतूं ॾियण बाबत भी ॻाल्हियूं। वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणो तो सुठी ॻाल्हि आहे त नई बजट सलाह मशवरे सां ठही। वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो चवणो तो मुआशी तरक्की जे दग ते हले पियो।
वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां सुभाणे कराची जे दौरे जो इम्कान। ज़रियनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सुभाणे कराची पहुचंदो। काबीना मेंबर ऐं ॿिया आला अमलदार बि गॾु हूंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कराची जी सियासी क़यादत समेत मुख़्तलिफ़ धुरनि सां मुलाक़ातूं कंदो ऐं खेनि बजट समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते इतिमाद में वठंदो। भारत खिते ख़ास तौर पाकिस्तान में दहशतगर्दी की सरपरस्ती करे रहियो आहे। पहलगाम वाक़े जे कुछ ही मिनटनि बाद भारत पाकिस्तान ते इल्ज़ाम लगायो। पाकिस्तान भारत के आच कई त अणधुरी इदारे के सबूत ॾियो। सेकार कंदासीं। बिना जांच सबूतनि जे इल्ज़ाम लगाइण किथां जी अकुलमंदी आहे। भारत पहलगाम वाक़े जी जांच में सेकार बाबत आछ के रद्द कयो। भारत हक़ीक़तूं लिकाइण लाइ हमेशह कूड़े बयाने पुठियां लिकाइण जी कोशिश कई। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जूं परॾेही ख़बरूं इदारे खे इंटरव्यू। चयाईं 6 ऐं 7 मई जी राति भारत मिसाइल फायर कया। पाक फिज़ाया 5 भारतीय जहाज़ तबाह कया। दुश्मन असांखे ॼाणण लाइ 9 ऐं 10 मई ते वधीक मिसाइल फायर कया। असां ज़िम्मेवारी ऐं एहतियात सां जवाब ॾिनो ऐं फ़ौजी हदफ़नि खे निशानो बणायो। भारत हिक तरफ़ी कार्रवाई कंदे मस्जिदनि ते बि मिसाइल फायर कया। भारतीय दिफ़ा वरी वज़ारत जे तर्जुमान पाण जंगबंदीअ जी दरख़्वास्त कई। असां पुरतशद्दुद क़ौम न पर हिक संजीदा क़ौम आहियूं। पहिरीं तरजीह अमन आहे। आलमी क़ुव्वतुनि खे पाकिस्तान जे जज़्बे जी ॼाण आहे। मुल्की ख़ुदि मुख़्तियारी ऐं सरहदुनि जो तहफ़ुज़ पाक फ़ौज जी ज़िम्मेवारी आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार 19 खां 21 मई ताईं चीन जो दौरो कंदो। इसहाक़ डार चीनी परॾेही वज़ीर जी दावत ते बीजिंग वेंदो। इसहाक़ डार ऐं चीनी परॾेही वज़ीर विच में ॾखण एशिया जी सूरतहाल बाबति बि ॻाल्हि ॿोल थींदी। तर्जमान ऑफिस मूजिबि ॿई परॾेही वज़ीर अमन ऐं इस्तेकाम समेत अलाइक़ाई सूरतहाल जो जाइज़ो वठंदा। मुलाक़ात में पाक चीन ॿितरफ़नि लाॻापनि जो मुकमल जाइज़ो वरितो वेंदो। शहीद सुरखरू आहिनि। धरती आहे त असीं सभु आहियूं। ही धरती नाहे त कुझु बि नाहे। आज़माइश में हर पाकिस्तानी मुल्क तां जान निछावर करण लाइ तयारु आहे। दुश्मन जी ग़ुलामी कंहिं बि ग़ैरतमंद पाकिस्तानी खे क़बूल नाहे। असां दुश्मन जी अखियुनि में अखियूं मिलाए ॾिसी सघूं था। पाकिस्तान हिकु मुल्क, हिकु क़ौम ऐं हिकु इस्लामी जमहूरी रियासत आहे। सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी जो गुजरावाला में फ़ौजी ऑफिसरनि ऐं जवाननि खे ख़िताब। चयाईं भारत खे ख़बर पइजी वई हूंदी त असल जवाननि सां मुक़ाबिलो कीअं थींदो आहे। अल्लाह ताला पाक फ़ौज खे कामयाबी ॾिनी। दुनिया खे पैगाम ॾेई छॾियो आहे। पाक फ़ौज जे जवाननि खे हक़ जी जंग में कामयाबी ते मुबारकबाद ॾियां थो। सिंध में कहर जी गर्मी। कराची में भी सिज अखियूं ॾेखारण लॻो। गर्मी पद 37 सेंटीग्रेड ताईं पहुची वियो। शिदत 40 डिग्री जहिड़ी महसूस थियण लॻी। मौसमियात खाते जो चवणु आहे त हैदराबाद, सकल, लाड़काणो, दादू, बदीन ऐं ॿियनि शहरनि में बि गर्मी जी लहर बरक़रार आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मौसम जुड़ाली रहंदी। गिलगित बल्तिस्तान, खैबर पख्तूनख्वा, कश्मीर ऐं जाबिलू इलाइक़नि में बरसात जो इम्कान आहे। ऐं कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अणएलानियल लोड शेडिंग 14 कलाकनि ताईं पहुची वई। लियारी, महमूदाबाद, सरजानी, नाथ कराची, नाज़िमाबाद, मलीर, कायदेआबाद, AP एरिया में भी लोड शेडिंग जारी। मॉडल कॉलोनी, सिचल गोठ, मारूवड़ा, सफुरा, भिटैयाबाद, PIA, मच्छर कॉलोनी, माड़ीपुर ऐं हॉक्स बे में भी डिघी लोड शेडिंग शहरनि खे मुझाए छॾियो। के इलेक्ट्रिक तर्जुमान जो वरी चवणु आहे त 70% बिजलीअ जो नेटवर्क लोड शेडिंग खां आजो आहे। 30% बिजलीअ जो नेटवर्क में चोरी ऐं बिलनि जी अदम अदायगी सबबि लोड शेडिंग थी रही आहे।